अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ संगत मां आहियां फराज शाह। नाज़रीन, अवां खे अहम ख़बर का आगाह कंदा हलूं त वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह इस्लाम कोट भरिसां थरकोल एरिया ब्लॉक 2 में मुकम्मल थियल हबको कंपनीअ जे 330 मेगावाट वारे पावर प्लांट जो इफ़्तिताह करे छॾियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर रियाज़ सिकंदर मूजिब थरकोल मनसूबे ते एंग्रो कोल माइनिंग कंपनीअ जे हलंदड़ 660 मेगावाट जे ॿिनि पावर प्लांट्स बाद हिकु वधीक हबको कंपनीअ जे पावर प्लांट जो कमु मुकम्मल थियण बाद इफ़्तिताह थी वियो। थरकोल एरिया ब्लॉक 2 में रिथियल इफ़्तिताह वारी तकरीब में तवानाई वारे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख, अरबाब लुत्फ़ुल्लाह, डॉक्टर महेश मुलाणी, फ़कीर शेर मोहम्मद बिलालाणी, इंजीनियर गयानचंद समेत हबको जो CEO कामरान कामल, चेयरमैन हबीबुल्ला ख़ान, सलीमुल्ला मेमुण ऐं ॿिया बि शरीक थिया। तकरीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह चयो आहे त मुंहिंजे लाइ फ़ख़्र जी ॻाल्हि आहे त हुन प्लांट जो इफ़्तिताह कयो। इहो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो ख़्वाबु हुयो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त 2008 में कूल ते कमु शुरू कयो। पहिरीं का कंपनी कम लाइ तयारु न हुई। एंग्रो बि सिंध हुकूमत जे पार्टनरशिप सां कमु शुरू कयो। हुननि वधीक चयो आहे त कूल ते हक़ ट्रेन जो आहे। उन्हनि खे घर ठाहे ॾिना विया, स्कूल ऐं ॿियूं सहूलतूं ॾिनियूं पियूं वञनि। थर जे मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾिनो। हिकु ॾींहुं कंपनीअ जो CEO बि थर मां ई हूंदो। वॾे वज़ीर वधीक चयो आहे त इस्लाम कोट खे 100 यूनिट बिजली फ्री ॾिनी पई वञे। कूल जे रॉयल्टी थर खे ॾिनी वेंदी।